ठठे में ख़बर ईंदड़ ठठे शहर जे काशीगर मोहल्ले जी रवासण मिसमात नवाब खातून मंगड़ार पंहिंजी नौजवान धी ताहिरा सां गॾु अवामी प्रेस क्लब ठठो पहुची दाईंदे चयो त गुज़िरियल 2 ॾींहं अॻु हू पंहिंजी फैमिली सां गॾु गारो शादी प्रोग्राम में शिरकत लाइ जीअं घर खां ठठो नाका ग्राउंड पहुता त संदन ताड़ में रस्ते ते बीठल गुलाम हुसैन गंदरो संदसि साथी सजाद गंदरो अली ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि संदन मथां हमलो करे ॾिनो। गुलाम हुसैन गंदरो संदसि साथियुनि संदसि नौजवान शादीशुदा धी ताहिरा खे अगवा करे खणी वञण लॻा। जीअं त मिसमात नवाब खातून मज़ामत कई त अगवाकार टोले जे माण्हुनि खेनि बेदर्दी सां पुरतशद्दुद जो निशानो बणायो, खेनि सरेआम मारकुट कई। मुतासिर औरतुनि दाईंदे चयो त इन्हनि सां कंहिं बि क़िस्म जो को तदारुक न थियो। पुलिस भी जवाबदारनि खे तहफ़ुज़ ॾेई रही है। इन महल ताईं छड़वाग घुमंदड़ जवाबदार खेनि धमकाए रहिया आहिनि, जंहिं करे हू ख़ौफ़ वारी कैफ़ियत में घर खां बेघर दरबदर आहिनि। हिननि एसएसपी ठठो डीआईजी हैदराबाद आईजी सिंध समेत बस वारनि खां फौरी तहरीक वठी जवाबदारनि खिलाफ़ सख़्त केस दाख़िल करे खेनि तहफ़ुज़ फराहम करण जी घुर कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।